वतरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। इहा दुआ फिटी करे, इहा दुआ घुरे तो अल्लाहुम्मा इन्नी असअलुक बिहक़ मुहम्मदिन व आलिही। ऐ मुंहिंजा अल्लाह, मां तोखां सुवाल थो कयां त मूंखे मुहम्मद ऐं आले मुहम्मद जे सदके माफ़ फरमाए। रब्बे करीम जी ज़ात बाबरकात जिब्रील खे रवानो फरमायो आहे। जिब्रील वञ, जिब्रील वञ ऐं वञी मुंहिंजे प्यारे आदम अलैहिस्सलाम खे चओ कद गफ़रतुक, मूं तोखे माफ़ कयो। पर आदम मूंखे ख़बर आहे, मां रब खे ख़बर आहे, तूं माण्हुनि खे ॿुधाए कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन, मुहम्मद कीअं सुञातई। वलम अख़्लुक़हु, अञा ज़ाहिरी तरह मुहम्मद आयो त कोन्हे, तो कीअं सुञातो। अल्लाह पुछे न, आदम ॾसे न त तोखे मूंखे केरु ॿुधाए। अल्लाह पुछो ख़बर जे हूंदे आदम ॿुधायो, असांखे ख़बर पई अॼु तूं ॿुधी थो। आदम अलैहिस्सलाम अर्ज़ थो करे लम्मा नफ़ख़्त फ़ीय रूही फ़रफ़अतु रासी फ़रअयतु मक्तूबन अला क़वाइमिल अर्श। ओ मुंहिंजा मौला, जॾहिं मुंहिंजे पोते में तो रूह फूकियो हो, रूह फूकण खां बाद में मां मथो मथे खयो, मथे मथे खणण सां अर्श ते ॾिसां त तुंहिंजे नाले सां मुंहिंजे महबूब नबीअ जो नालो लिखियो पियो आहे। मूंखे पक थी वई त जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां तो गॾु लिखियो आहे सो तोखे सॼे जहान खां प्यारो आहे। अॼु दिलि चयो त सॼे जहान खां वधीक प्यारे जो वसीलो वठी वञा। रब तो चए सदक़त या आदम लौलाहु मा ख़लक़तुक वला ख़लक़तुल अफ़लाक। आदम तूं सच थो चवीं, मूंखे इहो अहिड़ो त प्यारो आहे जे इहो न ठाहियां हा त तोखे बि कोन ठाहियां हा, त अर्श कुर्सी बि कान पैदा कयां हा, पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर कोन कयां हा। जो कुझु मां पैदा कयो आहे सभु सदको मुहम्मद मीर जो। या रसूल अल्लाह। ऐं मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो, हाणे अवां सम्झी विया हूंदा त असांजे नबी करीम खे सभु ख़बर आहे या न आहे। मुंहिंजे महबूब करीम जे लाइ जेको चवे त 40 साल माज़ अल्लाह किताब आहे हिकिड़ो आईन ए एतिक़ाद, देवबंदन जो हिकिड़ो मौलवी आहे, अली मोहम्मद नालो अथसि, लाड़काणे जो आहे। उन किताब में लिखियो आहे त नबी खे 40 साल न का क़ुरान जी ख़बर हुई न का ईमान जी ख़बर हुई। हाणे तूं पाण फ़ैसिलो फरमा, जे ईसा अलैहिस्सलाम खे ॼमण सां ख़बर आहे त ख़ुदा जो कसम मुंहिंजे मुहम्मद करीम खे बि अॻे ई ख़बर आहे। दुरूद पाक पढ़, हिकिड़ी हदीस पाक यादि अची वई आहे, तोखे ॿुधाईंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान में ॾाॾनि में हिकिड़ो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत नज़ार। छा आहे नालो आहे? सभई ॾाॾे चओ, छा आहे नालो? नज़ार, नून ज़े ज़ंजीर अलफ़ ऐं रा। शुजरे में तव्हां ॾिसंदो त नबी पाक अलैहिस्सलाम जो 7 या 8 ॾाॾो, पीर ॾाॾो, पड़ ॾाॾो, तड़ ॾाॾो, मथे ॾाॾो, उन खां पोइ 7 नंबर ते नबी करीम जो ॾाॾो थो थिए हज़रत नज़ार। हिकिड़े दिहाड़े तबक़ातिल कुबरा, तबक़ात इब्न साद मशहूर किताब आहे, हदीस पाक जो आहे, अस्मा रिजाल जो बि आहे, सीरत पाक जो बि आहे। उन में लिखियल आहे हिकिड़े दिहाड़े हज़रत नज़ार रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे पुटनि खे सॾायो, ओ मुंहिंजा पुटड़ो जियो बाबा, वञो मुंहिंजा हज़ारे उठ बीठा अथव, उन्हनि मज़ा 100 उठ भला काहे अचो। पुट विया, 1000 उठनि जो मालिक हो, उन मां 100 उठ चूंडे काहे आया। बाबा छा करणो आहे? बाबा ये 100 उठ ज़िबह कयो, उन्हनि जो गोश्त पचायो,
मक्के गिरदो नवाह में पहाड़न में गोठन में जाॾे काॾे दावत जो मानी पचाए सभिनि माण्हुनि खे खारायो। हज़ार हा माण्हू अची गॾु थिया। सभु को पुछे पियो नज़ार 100 उठ पुठा थी ॾे ख़बर। पुट परणायो थी न, पुट ॼाओ थी न, पुट जो अकीको आहे न, वो भला 100 उठ छो खात कुर्बान कया थी। माण्हुनि खे मानी खाराइण जे लाइ हेॾो वॾो इंतज़ाम छो कयो आहे। हज़रत नज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मानी खाई फारिग़ थियो, मानी खाई गॾु थियो, मानी खाई हिक जाइ ते वेहो, पोइ अव्हां खे वाइज़ करे ॿुधायां थो त मां 100 उठ छाजे लाइ कुठा आहिनि। माण्हुनि खे इंतज़ार थी पियो, सभई मानी खाई अची वेठा। 1000 हा माण्हू अची गॾु थिया। 100 उठ बि त ज़रूर के माण्हुनि खाधा हूंदा न साईं। हज़रत नज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवनि जल्दी कर ॿुधाए असां पंहिंजे कम सां वञूं। हज़रत नज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी पहाड़ी आहे, हिकिड़ो जबल आहे, उन जे मथां चढ़ी बीठो आहे। माण्हू सभु हेठि वेठा आहिनि। फरमाए थो ॻाल्हि ॿुधो मां छो उठ कुठा आहिनि साईं ॿुधाए। फरमाए थो रोज़ानो मां काबतुल्लाह जो तवाफ़ कंदो आहियां। साल गुज़री विया आहिनि, अॼु बि मूं बैतुल्लाह जो तवाफ़ पे कयो। तवाफ़ दौरान मूं पढ़ियो पे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। लब्बैक जो हिकिड़ो चकर पढ़ियुमि, ॿियो चकर पढ़ियुमि, टियों चकर पढ़ियुमि। जंहिंमहिल चौथे चकर में आयुसि लब्बैक मूं पढ़णु शुरू कई। हेॾां ज़ुबान सां लब्बैक पढ़ां पियो, हेॾां मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ शुरू थी वियो। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। मूंखे हैरत लॻी त मुंहिंजे ज़ुबान मां त लब्बैक जो आवाज़ अचे थो, पुठीअ मां छा जो आवाज़ आहे। मां काबतुल्लाह जे गिलाफ खे पकड़े दुआ घुरी, ओ मुंहिंजा मौला हे पुठीअ मां छा जो आवाज़ आहे। काबे मां आवाज़ पियो अचे। नज़ार घबराइनि, हे आख़िरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तूं ॾाढो आहे, उन जो नूर तुंहिंजे पेश पुठीअ मुबारक में आहे। अॼु तोसां गॾु मुहम्मदी नूर बि लब्बैक पढ़ी रहियो आहे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक जार या गौसे आज़म दस्तगीर। हज़रत नज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया मूंखे बैतुल्लाह मथां ख़ुदा जे काबे मां इल्हाम थियो त तुंहिंजे पुठीअ मां जंहिं लब्बैक जो आवाज़ आहे उहा लब्बैक मुहम्मद करीम जी आहे। 7वीं पीढ़ी में नूर आहे, अञा पोइ 6 में अचे, उन खां पोइ 5 में अचे, उन खां पोइ 4 में अचे, उन खां पोइ 3 में अचे, उन खां बाद ॿी पीढ़ी में ईंदो, उन खां बाद में अब्बे साईं वटि ईंदो, अब्बे वटां मुंतक़िल थी अम्मा वटि ईंदो, अम्मा खां थी करे बाद में ॼमंदो। पर 7वीं पीढ़ीअ में आहे, ॾाॾे जे पुठी में आहे मुस्तफ़ा, उते पियो लब्बैक पढ़े। ऐं मुल्ला थो चवे त नबी करीम खे 40 साल न का ईमान जी ख़बर न का क़ुरान जी ख़बर। अफ़सोस जो मक़ाम आहे, ख़ुदा जो कसम आहे, शर्म जी ॻाल्हि आहे, ॿुधी मरण जो मक़ाम आहे। मां त चवंदो आहियां त मुल्ला कलमो न भरियो, राम राम वञी कयो, कलमो न भरियो वञी वाह गुरू कयो। अवां जो कलमे में छा, जंहिं नबी ते कलमा भरियो ऐं उन नबीअ में आइब कढो। ख़ुदा पाक जो कसम आहे, नबी त नबी आहे, पर नबी जे ग़ुलामनि खे बि ख़बर पवंदी आहे। मां तुंहिंजे ख़िदमत गिरामी में हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। हज़रत पीर साईं रोज़े धणी चो रहमतुल्लाह उन्हनि जे ॾाॾे जो वालिद साहब हो सैयद इमाम शाह। छा नालो साईं? सैयद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह। असल में लकी जा शाह सदर जे ॻोठ जा लकी शाह सदर सेवण। पोइ सैयद इमाम शाह रहमतुल्लाह ताला अलैह पीर साईं रोज़े वारे जा पर ॾाॾा उहे लॾे
रहीम ने कलोड़े जे गोठ में खैरपुर रियासत में खोड़ा ऐं रिपड़ी इन जे विच ते गोठा उते अची वेठा। गरीबी हाला, मिसकीनी हाला, ज़ाहिर में को ठाठ बाट कोन्हे, उन मुल्क जो ग्राहक कोन हो, बे मुल्क मां आयो आ। माण्हू कदुर कोन कंदा, सुञाणंदा कोन, चवंदा बस मिड़ई छा हुआ। रहीम ॾिनो कलोड़ो ख़ुदि जेको ॻोठ जो वॾेरो हो मुल्तान शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि जो मुरीद हो। हज़रत गौसुल आलमीन रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान जो मुरीद आ। उन ज़माने में जेको गादी नशीन हो उहो मुल्तान शरीफ़ वारो मखदूम साहब रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत नबी पा उन रहीम ने कलोड़े जे ॻोठ में अची रात जो रहियो आ। खलीफ़े जे करे मेहमान आया, मुरीद आया, खादिम आया। रहीम ॾिनो ज़मींदार माण्हू आ, पंहिंजे पीर जी धूमधाम सां शादी कयई। जमल मखदूम साहब पंहिंजे मुरीद वटि टिकियो अची रहियो। सैयद इमाम शाह खे ख़बर पई त गौसल आलमीन जे ख़ानदान जो गादी नशीन आयो आ। दिल में चयूं त असांजे पाड़े में आयो आ, मुलाक़ात वञी कयूं। अल्लाह वारनि जो क़दुरु कंदा। अदा क़दुरु हूंदो आहे अख वारे खे, अंधे खे हूंदो। हितां चवंदो आहे क़दुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के सालिक लहंदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे क़दुरु सोन जो। सैयद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह उन्हीं कचहरी में वया। मखदूम साहब गौसल आलमीन जो गादी नशीन खट ते वेठो आ। हेठि रिली विछायूं पयूं हन, गिल्म विछाया पिया हन, ॿिया माण्हू सभु हेठि वेठा हन। सैयद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह उहे बि अची मिलिया। मिलण खां पोइ मखदूम साहब ख़ुशि ख़ैरातियत कई। हज़रत पीर साईं इमाम शाह हेठि वेही रहियो, ॿिया बि वेठा। जागो था, पीर ज़रूरत खे वेहंदो, ॿिया हेठि वेहंदा। पीर साईं इमाम शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा पढ़ ॾाढा, उहे बि हेठि थी वेंदे। मखदूम साहब ॿिए मुल्क जो सुञाणंदो कोन हो, ख़्याल कोन कयई। काफ़ी देर ताईं वेही वेही जंहिंमहिल महफ़िल बर्खास्त थी त मखदूम साहब जो बाबा हाणे सभिनि खे इजाज़त आहे, हाणे मूंखे छॾियो त मां नफ़िल पढ़ां, नमाज़ पढ़ां, तस्बीह पढ़ां, अल्लाह अल्लाह कयां, वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। सभु उथी विया, सैयद इमाम शाह उथी। उहो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जेको हज़रत गौसल आलमीन जो गादी नशीन हो, वॾी मंज़िल वारो हो, रोज़ानो उनखे इशा जी नमाज़ खां पोइ रसूलुल्लाह जो दीदार थींदो। गौर कर गमगीन जो है नूर नाफे अनामवर, ज़ाल ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे, सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे, दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे, सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे, अग़्सनी या सैयदा रस या नबी ख़ैरल बशर, गौर कर गमगीन जो है नूर नाफ़े अनामवर, काल तो सा तह घणी आगे कया एहसान ही,
तो मुर्गी दाद कर दैयान ही तारीफ तुंहिंजी थो करे सारा सिफत सुभान ही छा सिफत तुंहिंजी कंदो आजिज़ अकुल इंसान ही अग़सनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो है नूर नाफ़े नामवर में गारे हुजी बीठो आहे सोना मदीने वारा साईं मूंखां कहिड़ी खता थी आहे रोज़ दीदार कराइण वारो अॼु टे रातूं गुज़री वियूं दीदार छो नथो कराए आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी फरमाए तो फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार की मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो उम्मती सदे वरी नबी न ॿुधे इहो सुवाल ई कोन थो पैदा थिए नबी सही चवंदो आहे उम्मती सॾण तुंहिंजो कमु आहे लबैक चवण मां मोहम्मद करीम जो कमु आहे जवल हज़रत मखदूम साहब टे रातूं टे ॾींहं ज़ारो क़तार रुनो आहे टीं रात जे टाइम ते महबूबन दीदार करायुसि कदमन ते किरी पियो क़िबला मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे टे रातूं दीदार न थियो आहे हज़रत नबी करीम जी ज़ात इरशाद फरमाइनि था ओ मखदूम साहब तूं मूंखे प्यारो आहे गौसल आलमीन जी औलाद आहे नेक आहे सालिह आहे तोसां बि मुंहिंजी मोहबत आहे पर मुंहिंजे बचड़े जो क़दुरु कोन कई सैयद इमाम शाह तो वटि आयो उन जो तो क़दुरु कोन कयो तोखे ख़बर आहे त हिन जे पेशानीअ में मोहम्मद राशिद जो नूर आहे जो सुभान अल्लाह ओ मखदूम साहब तूं भली कमाल जो साहिब आहे भली तूं फैज़ वारो आहे पर सैयद इमाम शाह उहो आहे इन जे नस्ल मां हिकिड़ो जवान पैदा थींदो जंहिंजो नालो मोहम्मद राशिद हूंदो जेको घणे दुनिया जे हिसे खे फैज़ सां भरपूर करे छॾींदो मूंखे रुगो उन जे करे ख़्यालु थियो आहे त तो मुंहिंजे सचे जाय नशीन मोहम्मद राशिद जे ॾाॾे जो क़दुरु कोन कयो ते क़िबला मूंखे ख़बर कान हुई ख़बर पवे हा त मां क़दुरु कया हा पाण फरमाइनि था सुबुह तूं हिन सां हली वञी मुलाक़ात कजां सुबुह छो आहे रहीम ने कलोड़े खे घुराई अब्बा तुंहिंजे पाड़े में को सैयद इमाम शाह आहे ते हाउ साईं हिकिड़ो शाह साहब आहे लकीअ खां हली आयो आहे चओ त घुरायूंसि मखदूम साहब फरमाए थो घुरायो न मूंखे वठी हलो मूंखे हबीब नंढो रापो ॾिनो कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं माणक जी साल कलहंदा सार जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे अल्लाह जे वलियनि खे अॻुवा त ख़बर पवे अल्लाह जे वलियनि खे अॻुवा त इत्तला मिले त फलाणे जे पुष्ट में हिकिड़ी पीढ़ी छॾे ॿी छॾे टी खां चौथी पीढ़ी में अल्लाह जो वली आहे त महबूब ते ॾोरापा पियो ॾे ऐं छा महबूब मुहम्मद अरबीअ जी ज़ात जो शान को वलियनि खां घटि त कोन्हे वलियनि खे इज़त बि रसूलुल्लाह जे करे मिली आहे ऐं उन महबूब जे लाइ हिकिड़ो उम्मती छा चवे त 40 साल नबी खे ख़बर कान्हे का मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे वलियनि खे अॻे ई ख़बर पवंदी आहे पवंदी आहे या कान पवंदी आहे हज़रत गौसल आलमीन बदीन आयो गौस बहावल हक मुल्तान वारो बुजुर्ग बदीन में आयो आहे घोड़े ते सवार आहे जमल लवारी शरीफ वारी दरगाह वारी जाइ तां लंघे थो त घोड़े तां लही थो वञे जुती हथ में खणी पैदल हलियो आहे मुरीदन पुछो साईं मस्जिद कान्हे मुकाम कोन्हे हिन जगह ते ईदगाह कान्हे अमा पेर छो घाड़ा कया आहिनि हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह गौसल आलमीन फरमाइनि था अब्बा हीअ जेका सरज़मीन आहे हिन जाइ ते अल्लाह जो वली ईंदो चओ ॾाढे चओ ॾाढे अल्लाह जो वली ईंदो साईं कॾहिं ईंदो पाण फरमाइनि था 250 साल खां बाद में ईंदो जंहिंजो नालो हूंदो
वलीअ जे अदब जे करे मां गौसल आलमीन पेरन मां जुती लाथी आहे त जाते अल्लाह जे वलीअ जो आस्थानो ठहे उन जाइ ते जुतीअ सां न वञा ऐं मुंहिंजा अदा जे वलीअनि खे ख़बर पवे थी त मुस्तफ़ा खे ख़बर आहे। हथ मथे खणी चओ आहे, ज़ोरी त कोन था चओ न, तव्हांजो अक़ीदो मञे थो न जे वलीअनि खे ख़बर पवे थी त ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे मोहम्मद अरबी खे अॻे ई ख़बर आहे रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात क़ुर्बान वञा। अल्लाह तबारक व तआला जे महबूब मोहम्मद अरबी जे लाइ त नबी ॿुधाईंदा विया, ख़ुदा जा रसूल ॿुधाईंदा विया। तूं चवंदे किस्सा कहाणियूं ॿुधाए थो इमाम शाह जूं ॻाल्हियूं, ॿुधाए थो मखदूम साहब जूं ॻाल्हियूं, ॿुधाए थो सुल्तान औलिया जूं ॻाल्हियूं। अचु त मां तोखे क़ुरान ॿुधायां, ख़ुदा जे क़ुरान में बि लिखियो वियो आहे। ज़रूर पाक बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिजा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। क़ुरान ॿुधंदो, क़ुरान खां पोइ त एतबार ईंदो न। अल्लाह ताला फरमाए थो इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। ईसा अलैहिस्सलाम तो कौम खे चवे इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम, मां तव्हां ॾे अल्लाह जो रसूल थी आयो आहियां, व मुबश्शिरन बिरसूलिन, अव्हां खे रसूल जी ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां। याती मिन बादी, उहो रसूल मूंखां पोइ अचे थो अचे थो अचे थो, इस्मुहु अहमद, उन सोणे नबीअ जो नालो हूंदो अहमद। कंहिं ॿुधायो, ज़ोर सां चओ, कंहिं ॿुधायो? अरे ईसा अलैहिस्सलाम नबी करीम जी ख़ुशख़बरी ॿुधाए, मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे अचण जी अॻु में ई ख़ुशख़बरी ॿुधाए ऐं क़ौम खे चवंदो वञे जॾहिं मुंहिंजो नबी अचेव त सभु उन जे मथां ईमान आणिजो। तव्हांखे चवणो आहे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह, पर जॾहिं मुस्तफ़ा अचेव त मां ईसा ख़ुदि चवांव थो मुंहिंजो कलमो छॾे चइजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुंहिंजे नबी करीम ते कलमो भरजो, उन हबीब जे मथां ईमान आणिजो। हाणे तूं सच मूंखे ॿुधाइजां त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात लाइ को मुस्लमान सॾाइण वारो ईअं चवे त नबी खे का ख़बर कान्हे, उहो मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात बाबरकात जी तौहीन करे थो या न? अबाया नबी जी तौहीन आहे या न? जो नऊज़ बिल्लाह नबी खे बेइल्म सॾे, नबी खे बेख़बर सॾे, असांजो यकीन आहे त असांजे नबी खे सभु ख़बर आहे या न आहे? मुझे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे सभु ख़बर आहे। हबीबन करीमन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पूरा 2000 साल अॻु जो वाक़ियो आहे। दुरूद पढ़ंदो तोखे मां हदीस पाक जी रोशनी में ॿुधाईंदो वञा। हाय हाय, वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे महबूब ते। सल्ले अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अवां उलमा खां ॿुधो हूंदो त 4 शख्स अहिड़ा गुज़रिया आहिनि जन रोज़ ज़मीन ते बादशाही कई आहे। घणा ॼणा? 2 मुस्लमान हुआ, 2 काफ़िर हुआ। उन्हीं 2 मुसलमाननि रोज़ ज़मीन ते बादशाही कई आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं सिकंदर ज़ुल्करनैन, 2 बादशाह ॿिया हुआ, उहे काफ़िर हुआ। हिकिड़े जो नालो हो निमरूद, ॿिए जो नालो हो पुख्ते नसर। इन 2 बि काफ़िरनि रोज़ ज़मीन ते बादशाही कई आहे। पुख्त नसर जेको हो इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में बि हो। इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया मां विसाल करे वियो।
उन खां पोइ बि जहिड़ो हो हलंदे हलंदे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं, मूसा अलैहिस्सलाम खां पोइ अल्लाह जो नबी आयो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम, उन्हीअ ताईं जहिड़ो। दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े ॾिहाड़े पुख़्ते नज़र ख्वाब लधो, ख्वाब, पर ख्वाब लहण खां बाद में सुबुह जो जंहिंमहिल जाॻियो तंहिंमहिल हुन पंहिंजा जादूगर घुराया, काहिन घुराया, आलिम घुराया, त मां राति ख्वाब लधो आहे, मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधायो। ॿ टे सुवाल मची गॾिजा। मुख़्ते नसर खे चयो त कहिड़ो ख्वाब आहे, ॿुधाए त असां तोखे हुनजो ताबीर ॿुधायूं। मुख़्ते नसर चवण लॻो आहे ख्वाब लथो अथमि पर विसरी वियो आहे, ख्वाब जो ताबीर बि ॿुधायो, ख्वाब बि तव्हां ॿुधायो। काहिननि चयो साईं ख्वाब तूं ॿुधाए, ताबीर असां ॿुधाईंदासीं, बाक़ी ख्वाब तोखां विसरी वियो आहे त असांखे का बि अहिड़ो इल्मु कोन्हे जो तुंहिंजो ख्वाब बि दिलि मां कढी वठूं, उहो बयान बि कयूं, वरी ताबीर बि ॿुधायूं। मुख़्ते नसर चयो भला को अहिड़ो माण्हू सुझेव जेको मुंहिंजो विसरियल ख्वाब ॿुधाए, ताबीर बि ॿुधाए। काहिन चवण लॻा हाओ हिकिड़ो अल्लाह जो माण्हू आहे जंहिंजो नालो आहे दानियाल अलैहिस्सलाम, तुंहिंजे मुल्क में रहंदो आहे, तूं उनखे घुराए, असांखे उम्मीद आहे तुंहिंजो ख्वाब बि ॿुधाईंदो त ताबीर बि ॿुधाईंदो। उहे काहिन काफ़िर हा, चओ काहिन ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। काफ़रनि खे बि ख़बर हुई त नबी ॿुधाईंदो आहे दिलि जी ॻाल्हि। अॼो को वहाबी त काफ़रनि खे बि मारे वियो, जे नबी खे बि त पुठियां जी ख़बर कान्हे। अरे तोखां तॾहिं भाॻा उहे काफ़र चङा हा जेके इहो त मञींदा हा त अल्लाह जे नबीअ खे ग़ैब जी ख़बर हूंदी आहे। दोस्तो अज़ीज़ो, असांजे ठरी मीरवाह में सची ॻाल्हि सां ख़ुदा जे घर में वेठो आहियां, ठरी निज़ामनि वारी न, हिकिड़ी ठरी निज़ामनि जी टंडे गुलाम अली ॾे आहे, हे जेका ख़ैरपुर वारी ठरी आहे। असांजे ठरी मीरवाह जे शहर में वाणे जे दुकान ते हिकिड़ो सुन्नी हिकिड़ो वहाबी वेठा हा, इहे ॻाल्हि कंदे टकरी पिया। सुन्नी चए त नबी हाज़िर नाज़िर आहे, वहाबी चए त वाणियो चुप कयो वेठो ॿुधे। घणे देर ताईं जंहिंमहिल वेठा तंहिंमहिल चई मुस्लिमीन बस कयो, मूंखे हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधायो। चई चओ, चई हिन सुन्नी खे चई तूं बस कर, मां हिन खां थो पुछां जंहिंजी ॾाढ़ी तोखां फुट खन वॾी आहे। चई मौलवी साहब ॻाल्हि त ॿुधाए, ही जेके दुनिया में झेड़ा था कनि, झेड़ा इहो केरु थो कराए? चई शैतान। केरु थो कराए? चई भला जे अॼु अमेरिका में झेड़ो थिए त कंहिं करायो? चई शैतान। चई भला जे इंडिया में झेड़ो थियो त कंहिं करायो? चई शैतान। चई भला कराची में झेड़ो करायो त कंहिं? चई शैतान। चई पिंडी में झेड़ो करायो त कंहिं? चई शैतान। चई पोइ मौलवी साहब मूंखे त अफ़सोस आहे, शैतान जिते किथे हाज़िर नाज़िर आहे, तव्हांजे नबी खे ताक़त कान्हे का? चई मूंखे अफ़सोस आहे मुस्लमान तुंहिंजे मुस्लमानी ते जो तूं हिकिड़े शैतान लाइ चवीं थो त अमेरिका में बि आहे, उहो साॻे टाइम ते इंडिया में बि आहे, कराची में बि आहे, पेशावर में बि आहे, एतिरे टाइम ते पूरी दुनिया में रही सघे थो, ऐं तूं पंहिंजे नबी लाइ चवीं थो मूंखे त अफ़सोस आहे त तूं पंहिंजे नबी ते कलमो छो करियो आहे? चेड़े बस कर तोखे भेण कहिड़ी ख़बर वाणिया? जे बस त मां कयां थो, पर हाल तुंहिंजे मुस्लमानी जो बि पूरो आहे। अहिड़ी दांगी घुमाई जो मुल्ला उथो हलियो वियो, जवाब ॾेई कोन सघियो। अफ़सोस आहे, ख़ुदा पाक जो कसम आहे, दुआ कर छॾ ख़ुदा हसद खां बचाए, चवामी कीने खां बचाए, सम्झनि सभु कुझु था, पर ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम। ख़ुदा हिननि जे दिलनि ते, अखियुनि ते, कननि ते मोहर हणी छॾी आहे। चल ख़ुदा ताला नबी जे शान सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। हा सही ॻाल्हि ते याद आहे कहिड़ी? दानियाल अलैहिस्सलाम वारी ख्वाब वारो।
भरोच खे बि आदा ख्वाब वारो ॻाल्हि तव्हांखे एतिरो बि यादगिरो कोन्हे। बुख़्ते नसर दानियाल अलैहिस्सलाम खे घुरायो। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम खे ॾिठूं राति ख्वाब लधो आहे, ख्वाब विसरी वियो आहे। ख्वाब भी बयान तूं कर, ताबीर भी बयान तूं कर। हज़रत दानियाल अलैहिस्सलाम इरशाद फरमायो का वॾी ॻाल्हि कान्हे, तो राति ख्वाब लधो आहे, हिकिड़ो बुत तो ॾिठो आहे, जंहिं बुत जो मथो सोन जो आहे, जंहिं बुत जी ॾढरी चांदीअ जी आहे, जंहिं बुत जूं टंगूं पितल जूं आहिनि, जंहिं बुत जा पेर ठिकर जा आहिनि, पेर हुन जा ज़मीन ते आहिनि, मथो हुन जो आसमान ते आहे, पूरी रूह ज़मीन में हुन जो वजूद पखड़ियो पियो आहे। ओचितो हिकिड़ो पत्थर हुन जे मथे ते किरियो आहे, मथे ते किरण सां पत्थर लॻण सां उहो बुत भोरा भोरा थी वियो, सोन चांदी ठिकर पाण में गॾिजी विया, वारीअ जो ढेर बणिजी वियो। थोरी देरि खां पोइ उहो पत्थर नंढड़े मां वॾो थींदो वियो, एॾो वॾो थियो जो पत्थर ज़मीन ते आहे, उनजी चोटी वञी आसमान सां लॻी आहे। उन पत्थर मां नूर जूं लाटूं निकितियूं, एतिरियूं लाटूं निकितियूं जो पूरी रूह ज़मीन खे उन नूर सां भरे छॾियो आहे। बुख़्ते नसर जो यार इहो ॾिठो हूंदो आहे, ताबीर ॿुधा। चवे तो यो जेको बुत नज़र आई, मुंडी सोन जी, ॾढरी चांदीअ जी, टंगूं पितल जूं, पेर हुन जा ठिकर जा, मथां हुन जे पत्थर लॻो आहे। इहो बुत हक़ीक़त में मुख़्तलिफ़ दीन आहिनि, जेके कूड़ा मज़हब आहिनि, वधी वधी वण थिया, उन्हनि जे मथां पत्थर लॻो, पत्थर हुननि खे ख़तम करे छॾियो। उहो पत्थर वधी आसमान खां मथे हलियो वियो, उन मां चारई तरफ़ नूर ई नूर वधी वियो। इहो मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जो दीन ईंदो, जेको दुनिया जा कुफर ख़तम करे मुहम्मदी नूर क़यामत ताईं दुनिया खे भरे छॾींदो। जंहिं महिल बुख़्त नज़र इहा ॻाल्हि ॿुधी त अखियुनि मां लुड़क वही आया। ते दानियाल ॾे ख़बर उहो ईंदो कॾहिं? हज़रत दानियाल अलैहिस्सलाम फरमाए थो तुंहिंजे ज़माने में कोन ईंदो, ऐं मां ॿुधायां थो त तोखे बि इहा नेमत नसीब कान थींदी। उहो पैगंबर करीम जॾहिं ईंदो त महिल सॼे जहान में मुस्तफ़ा जो नूर पखिड़िजी वेंदो। अल्लाह ताला जे हबीब पाक जो शान हूंदो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब करीम जी ज़ात बाबरकात उन प्यारे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलींदो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हाणे तूं मूंखे त ॿुधाए त मुंहिंजे महबूब पाक जे अचण खां अॻु में त ॿिया ऐलान कंदा विया, साईंअ खे ख़बर कान्हे। ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए, ज़रा थोरो जवाब त ॾे त महबूब पाक जा ऐलान ॿिया पिया कनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ख़साइस कुबरा में लिखियल आहे त जॾहिं मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात खे ॼमण खे 7 ॾींहं गुज़री विया त 7 ॾिहाड़े हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जे ॾाॾे साईं जो अक़ीक़ो कयो। छा कयईं? तव्हां कंदा हो? तव्हां कंदा हो छठी। अक़ीक़ो सुन्नत, छठी वण को रवाज। अक़ीक़े में गोश्त कबो आहे, अवां वरी सवलो गुड़ वठी रस्तो गरम मानी पचाए गिह विझी भोरे थाल भरे वरी नानी वेड़ो करे पाण में खाई छॾींदा। छठी कान्हे पाण वटि आहे अक़ीक़ो। छठी कंदा आहिनि वाणिया। असां मुसलमान छा कंदा आहियूं? अक़ीक़ो 7 ॾिहाड़े कर, 8 ॾिहाड़े कर, 7 ॾींहंनि खां अॻु में कोन कबो। 7 ॾिहाड़े तोखे सुन्नत आहे करण, पर पोइ जॾहिं बि ख़ुदा तौफ़ीक़ ॾे तॾहिं कर। पुट ॼमई त 2 बकर,
धीअ ॼमई त हिकिड़ो बकर, ढगो वॾो आहे उन में 7 भाङा, 2 भाङा पुट जा, हिकिड़ो भाङो धीअ जो, पर जे ताक़त हिकिड़े जी आहे त हिकिड़ो बि जाइज़ आहे। महबूब जे ॾाॾे सां ई अक़ीक़े जे ॾिहाड़े नबी पाक अलैहिस्सलाम जे मथे मुबारक जा वार कूड़े उन्हनि खे चांदीअ सां वज़न कयऊं, वज़न करे उन जेतिरी चांदी ख़ैरात कयईं, मथे मुबारक नबी करीम जे मथां ज़ाफ़रान मखियाईं ऐं 7 ॾिहाड़े नबी पाक जो नालो रखियईं मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाॾे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जमल मुंहिंजे हबीब पाक जो नालो लिखियईं, अक़ीक़ो कयईं। अरब माण्हू अक़ीक़े जो गोश्त खाइण आया, पुछण लॻा त तो हिन पंहिंजे बचड़े जो नालो छा रखियो आहे? हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं फरमाइनि था, मूं हिन जो नालो रखियो आहे मुहम्मद। अरब सगोरा अरबी दाना हा, उनखे ॿोली जी माना ईंदी हुई। मुहम्मद उनखे चइबो आहे अल्लज़ी युहमदु हम्दन बाद हम्दिन। मुहम्मद उन्हीअ जो नालो आहे जंहिंजी सदाईं तारीफ़ पई हले। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे वास्ते असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। नबी पाक चओ मुंहिंजा नाम जो ज़िक्र कीअं बुलंद कयो थी? अल्लाह ताला फरमाए थो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। मुंहिंजा महबूब जाते मुंहिंजो ज़िक्र हलंदो ताते तुंहिंजो बि हलंदो। जाते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो। जाते ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो। जाते अतहियातु लिल्लाहि व सलावातु हूंदो उते अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु बि हूंदो। इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, जाते मुंहिंजो ज़िक्र ताते तुंहिंजो ज़िक्र। साईं तो नालो छो रखियो आहे मुहम्मद? मुहम्मद त उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ पई हले ई हले। पंहिंजे ॾाॾनि मां को नालो रखी हा, मनाफ जो नालो रखी हा, ॿियनि मां नालो रखी हा। मुहम्मद तुंहिंजे ख़ानदान में ई कोन्हे, इहो नालो छो रखियो थी? सोने नबी जो ॾाॾो थो चवे सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। चवे थो 2 सबबनि जे करे, कहिड़नि सबबनि जे करे? हिकिड़ो जॾहिं अबरहो काफ़र बैतुल्लाह ॾाहण आयो, उन टाइम ते असांजा ढगा ॿधी वियो। हिकिड़े पासे काबो पियो रहे, ॿिए पासे असांजो माल ॿधी वियो। असांखे मके वारनि चयो त हुनखे हली रोकियऊं त काबो न ड्राहे, माल बि मोटायूं। मां मके वारनि खे चयो त काबे जी सफ़ारिश मां कोन कंदुसि, बाक़ी माल मोटाइण लाइ चओ त हलां। अबरहे वटि आयासीं, अबरहे खे कंहिं ॿुधायो इहो जेको अॻियां नौजवान सुहिणी सूरत वारो अचे थो, जंहिंजे मथे मुबारक में चेहरे मुबारक में रोब आहे, कपिड़ा हुन जा नूरानी आहिनि, इहो मके वारनि जो रईस आहे, सरदार आहे, काबतुल्लाह शरीफ़ जो मुजावर आहे। इनखे ख़तम कराए त पोइ तोखे आसानी थी पवंदी। पोइ हिकिड़ो हाथी हो, हाथीअ खे छोड़ियईं। हाथी माण्हू पियो करे ख़तरनाक हो, मालिक खां सलाॾनि खे विढ़ंदो हो। जंहिं हाथीअ जी मुंहिंजे मथां नज़र पई, जंहिं मुंहिंजे वेझो आयो आहे। बरकल फील कमा यबरुकल बईर, ओ हाथी डोड़ंदो मुंहिंजे आॾो गोॾा भञी ईअं वेही रहियो आहे जे मालिक जे आॾो उठ गोॾा भञंदो आहे। ओ हाथी पंहिंजी ॿोलीअ में पियो चवे, ओ अब्दुल मुत्तलिब अॼु मां तोखे राईअ जेॾा दाणा करे छॾियां हा, पर छा कयां जो तूं मुहम्मद जो ॾाॾो